मुतफ़िक़ थी हिकिड़ी जॻह ते वेठा आहिनि इंडस्ट्री डिपार्टमेंट में तव्हां जॾहिं हुनखे मञियो आहे तॾहिं त हुते अची वेही करे तव्हां जेका हिन शइ खे ओबे कयो आहे न तव्हां पंहिंजा नाला ॾिना आहिनि असां पंहिंजा नाला ॾिना आहिनि जॾहिं मुतफ़िक़ राय ते असीं थी वई आहे त पोइ हीअ हिन शइ खां छो था जेको आहे करे भॼनि असीं बि चऊं था त ठीकु आहे बाबा ॿिया जेके माण्हू ईंदा उहे छा के फ़रिश्ता थींदा हुआ इन्हनि ई असां में ई उस्ताद ईंदा उहे ई ईंदा जेकॾहिं हिन पेज ते वेही करे जेकॾहिं इहा इलेक्शन कमेटी थिए पई इंडस्ट्री वारा कराइनि पिया त इन में कहिड़ो हर्ज़ु आहे थियणु खपे ऐं हुननि जा बि जेको आहे चेयरमैन जेको आहे सो त हुननि जो ई आहे हालांकि इहो इशू त हिननि खे हुअणु खपे असांखे त को बि इशू कोन्हे को असीं त चऊं त भला ठीकु आहे तव्हांजो एतिरो टाइम गुज़री वियो आहे तव्हां इलेक्शन जो प्रोसेस अचे पर जेकॾहिं अॼु दोस्त जेकॾहिं को बि लाइअमल जोड़ीनि था कंहिं तहरीक जो या इंस्ट्रक्टर जो या जेको हीअ हले थो कलस्टर जो जेकॾहिं जो आहे त सुठे नमूने सां हिननि ते इतफ़ाक़ में आहियूं भले हलायोसीं गॾु हूंदासीं पर असांजो टेन्योर ख़तमु आहे असां हुननि वजह ते कोन आहियूं के असां हुननि वजह ते कोन आहियूं के इंडस्ट्री डिपार्टमेंट जो कमु आहे अॻियां छा थो थिए ऐं असीं हुन सां ॿधल आहियूं ऐं असां हुननि खे इहो ई मशवरो ॾींदासीं त जेका हलो बरदारी थिए पई हुन ते हीअ चंद गॾिजी सॼी हिकिड़ो जेको आहे तो नओं हिकिड़ो शइ माण्हू खणी अचे हिन जे लाइ इहा शइ थियणु खपे हलफ में उते असांजी गॾिजाणी थिए जेके आहियूं उते फर्द वेही करे हलफ थियणु खपे हा जंहिंमें हाजी बि हुजे असां बि हुजूं मुराद साहब हुजे बिस्मिल्लाह रहमान रहीम इतराज़ मुदा भरे